सेवण मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर नसरुल्ला अंसारी मूजिब सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सेवण पहुची अड़ल हेठि रेगुलेटर जो मुआइनो कयो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह अड़ल जे 2 नंढनि पुलनि ते हलंदड़ कम खे जल्द मुकमल करण जी हिदायत पिणु कई। इन मौक़े ते सिंध जे वॾे वज़ीर सां गॾु सूबाई आपाशी वज़ीर जाम ख़ान शोरो, MNA मलक असद सिकंदर, MPA डॉक्टर सिकंदर शोरो, मीर नादिर मक्सी, कमिश्नर हैदराबाद बिलाल अहमद मेमण, DIG हैदराबाद तारिक रज़ाक धारीजो, डिप्टी कमिश्नर जामशोरो रियाज़ हुसैन वसाण, आपाशी खाते जा ऑफिसर बि साण गॾु हुआ। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मंछर ढंढ ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त FP बंद, MNV ट्रेन सुप्रियो बंद और आखिर में मंछर कंटेनर बंद जो है हमारे सबका दौरा लगा दिया है। इस वक्त तक कोई ऐसी ख़ास तशवीश की बात नहीं है, लेकिन अल्लाह ताला से यही दुआ है कि रहमत की बरसातें करें, इसलिए कि मैं हर जगह कहता है कुदरत से आप लड़ नहीं सकते। ये समझे कि हम बिल्कुल तैयार हैं और जो जगह बिल्कुल ऐसा नहीं होता है, आप अपनी पूरी कोशिश करते हैं। हुन वधीक चयो त ढंढ में पाणी जी सतह 114 RL आहे, जॾहिं त हिन वक़्तु सूरत हाल काबू में आहे, पर सिंध में बरसाति तमामु घणी थी आहे। हुन चयो त मंछर ढंढ जा बंद मज़बूत आहिनि, पर वफ़ाक़ी हुकूमत MNV ड्रेन ते कमु न कयो आहे, जंहिं ते मां एहतिजाज कंदे वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयां थो त वटनि सिंध लाइ फंड न आहिनि ऐं वापरा स्कॉप वारनि जो चवणु आहे त डेम लाइ फंड न आहिनि। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत खे पहिरियां सिंध जे अवाम जो ख़्यालु रखणु घुरिजे हा, छो त मंछर ढंढ जा बंद त मज़बूत आहिनि, पर MNV ड्रेन जो ख़तरो आहे। तंहिं हूंदे बि सिंध हुकूमत बरसातुनि जे हवाले सां इंतज़ाम मुकमल कया आहिनि। उन खां पोइ सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह आमरीअ भट्ट सां ॻोठ जान मोहम्मद बि रहमाणी पहुतो ऐं जाबलू इलाइक़नि मां आयल बरसाती पाणी ऐं बोड में ॿुॾी वियल फौत थियल घर जे 3 ॼणनि जे वफ़ात ते पोयंरनि सां ताज़ियत कई, दुआ घुरी ऐं ॾुख जो इज़हार कयो।